9 मई 2023 मुल्की तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं कराची खां ख़ैबर ताईं फ़ौजी तौड़े सिविल मिल्कियतुनि ऐं शहीदनि जी यादगारुनि ते हमलनि जे वाक़िअनि खे 1 साल मुकमल थी वियो। इस्लामाबाद ऐं सॼे पंजाब में कलम 144 लागू, इज्तिमाअनि ऐं मुज़ाहिरनि ते पाबंदी लागू। सिंध समेत सॼे मुल्क में फ़ौज समेत रियासती इदारनि सां एके जे इज़हार तौरु रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। नव मई जी साज़िश पाकिस्तानी रियासत सां गॾु पाक फ़ौज ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ख़िलाफ़ बग़ावत हुई ऐं शुक्र आहे साज़िश दम तोड़े छॾियो। जहिड़ी रीति जथा हमले आवर थिया को उनखे बर्दाश्त नथो करे सघे। ही हमला शायदि न थियनि हा त जेकॾहिं हिक कठपुतली हुकूमत खे न हटायो वञे हा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे वफ़ाक़ी काबीना जे ख़ुसूसी इजलास खे ख़िताब। संदसि चवण ते क़ौम ऐं तारीख़ 9 मई जे किरदारनि खे कॾहिं बि माफ़ न कंदी। 1 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं 9 मई जे ॾोहारियुनि खे सज़ा नाहे मिली। पूरी क़ौम असां खां सवाल पुछी रही आहे त को मुल्क पंहिंजे हीरोज़ ऐं शहीदनि ख़िलाफ़ बदतरीन ॿोली बर्दाश्त नथो करे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे ख़ुसूसी इजलास में 9 मई जे वाक़िअनि में तहरीक इंसाफ़ जे सिधी रीति मुलविस हुजण जो इंकिशाफ़। ज़रियनि मूजिबि निगरान हुकूमत में 9 मई वाक़िअनि जी जाच लाइ क़ाइम काबीना कमेटी जी रिपोर्ट इजलास में पेश कई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त तहरीक इंसाफ़ 9 मई वाक़िअनि में सिधी रीति मुलविस आहे। रिपोर्ट जी रोशनी में वफ़ाक़ी काबीना उन बाबति क़ानून साज़ी करण जो फ़ैसिलो कयो आहे। नव मई सानही जी रिथाबंदी कंदड़नि सहूलियतकारनि ऐं अमल दरामद कंदड़नि सां का बि सौदेबाज़ी नथी करे सघिजे। ISPR जो बयान हथियारबंद फ़ौज चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ्स पारां 9 मई सानही जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। ISPR जो चवणु आहे त हिन कारे ॾींहं ते सियासी तौर ते मुहरिक ऐं ब्रेन वॉश पसंदनि हिकु बग़ावत कई। ॼाणी वाणी रियासती इदारनि ख़िलाफ़ तशद्दुद जो सहारो वरितो वियो। शिरपसंद अंसर ॼाणी वाणी रियासत जे मुक़दस अलामतुनि ते भञ ड्रा कई। शिरपसंद अंसरनि जो मक़सदु ॾफेड़ पैदा करणु, अवाम ऐं फ़ौज विच में टकराव ऐं पाकिस्तान खे ग़ैर मुस्तहकम करणु हो। ऐं सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान में मौसम अॼु बि शदीद गरम रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि नवाबशाह, दादू ऐं सिबी में पारो 48 डिग्री ताईं पहुची सघे थो। सखर ऐं डेरा गाज़ी खान में 46, हैदराबाद 45, सरगोदा मुल्तान में 44, लाहौर 42, पेशावर 40, इस्लामाबाद 38 ऐं कराची में गर्मी पद 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान आहे।